नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्तां जी ख़ास ख़बरुनि ते। NCOC 10 मई खां 15 मई ताईं ईद उल फितर जे मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। NCOC जे इजलास में 40 खां 49 सालनि जे शहरनि जी कोरोना वैक्सीनेशन 3 मई खां शुरू करण जो फ़ैसिलो। आलमी उॾामूं 5 खां 20 मई ताईं घटाए वेंदियूं। ऑक्सीजन सिलेंडर्स जी दरामद जी बि मंज़ूरी ॾिनी वई। ऑक्सीजन जी बहितर फराहमी लाइ मिस्री शाह जे स्क्रैप इंडस्ट्री खे बंदि करण जो बि फ़ैसिलो कयो पियो। ईद राति बाज़ारुनि ते पाबंदी हूंदी। ईद लाइ इज़ाफ़ी रेलगाॾियूं 7 मई ताईं हलंदियूं। इंटरसिटी ट्रांसपोर्ट ते 8 खां 16 मई ताईं मुकमिल पाबंदी हूंदी। कराची जे तकैने 249 ते नंढी चूंड लाइ पोलिंग खां पोइ वोटनि जी ॻणप जारी। पीपुल्स पार्टी जे क़ादिर ख़ान मंदोखेल, तहरीक इंसाफ़ जे अमजद इक़बाल, नून लीग जे मिफ्ता इस्माइल, PSP जे मुस्तफ़ा कमाल ऐं MQM जे हाफ़िज़ मोहम्मद मुरसलीन समेत 3 उम्मीदवार मैदान में लथा। 276 पोलिंग स्टेशन्स मां 184 पोलिंग स्टेशन्स इंतिहाई हसास करार। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। पोलिंग स्टेशन्स ॿाहिरां वोटर जूं क़तारूं लॻल। कोरोना SOPs तहत मास्क न पाए ईंदड़ वोटर्स खे वापसि सुम्हाणे वियो। इलेक्शन कमीशन पोलिंग जो वक़्तु वधाइण वारी नून लीग जी दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो। ककड़ वेझो इंडस हाईवे ते ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर। औरत समेत 3 ॼणा फौत थी विया। फौतुनि में ॻोठ खाथरी वासी माई जमीला सुल्तान ऐं काशिफ सोलंगी शामिल। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त पीपुल्स पार्टी इतिहाद में वापसीअ जी ख़्वाहिशमंद आहे। उन लाइ इतिहाद जा दरवाज़ा खुलियल आहिनि। इतिहाद बरक़रार आहे। ईद खां पोइ सरबराही इजलास घुरायो वेंदो। पीपुल्स पार्टी ऐं ANP जूं PDM इस्तीफ़ाऊं मंज़ूर नाहिनि कयूं। जेकॾहिं पीपुल्स पार्टी असांजो मौक़िफ़ तस्लीम करे त असां सेनेट में अपोज़िशन लीडर खे तस्लीम करे सघूं था। ऐं मीरपुर ख़ास इलाइक़े ढोलणाबाद में गैर मयारी आइसक्रीम खाइण सबबि वधीक बेहोश थियल हिकु ॿारड़ी हैदराबाद जे ख़ानगी अस्पताल में फौत थी वई। फौती ॿारनि जो अंगु 3 थी वियो। बेहोश थियल ॿारड़े अयान जो अस्पताल में इलाज हलंदड़।